अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है जम उते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सजदन जी कसरत दर्जात जी बुलंदी। ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना मादान बिन अबू तलहा रहमतुल्लाह ताला अलैह बयान कन था त मां सहाबी रसूल हज़रत सैयदना सोबान रदी अल्लाह ताला अन्हु सां मिलिस। मूं अर्ज़ कयो मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंखे मां कयां त उन जी बरकत सां अल्लाह पाक मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾे, या मूं हीउ चयो त मूंखे अल्लाह पाक जो सभ खां पसंदीदा अमल ॿुधायो। हज़रत सैयदना सोबान रदी अल्लाह ताला अन्हु ख़ामोश रहिया। मूं ॿीहर पुछियो, पाण ख़ामोश रहिया। जॾहिं 3 भेरे पुछियो त फरमायूं मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां हिन जे बारे में सुवाल कयो त पाण सगुरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो हो कसरत सां सजदा कंदो कर, छो त तूं जॾहिं बि अल्लाह पाक जे लाइ सजदो कंदे अल्लाह पाक तुंहिंजो हिकु दर्जो बुलंद फरमाए छॾींदो ऐं उन जे बदिले तुंहिंजी हिकु ख़ता माफ़ फरमाए छॾींदो। हिकु रिवायत में इहो बि आहे त अल्लाह पाक उन जे सबबु सजदो करण वारे जे लाइ हिकु नेकी लिखंदो आहे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह पहिरीं हदीस पाक जे हिन हिसे मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिन जे बारे में सुवाल कयो जे हवाले सां फरमाइनि था, यानी मूं बि हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां 3 भेरा इहो सुवाल कयो। 2 भेरा सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहिया ऐं 3 भेरे जवाबु ॾिनो। इन्हीअ सुन्नत ते अमल कंदे मां बि 2 भेरा ख़ामोश रहियसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ख़ामोशी साइल यानी सुवाल पुछंदड़ जो शौक़ु वधाइण जे लाइ ऐं हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला जी ख़ामोशी इन्हीअ सुन्नत ते अमल करण जे लाइ हुई। सहाबा किराम अलैहिम रिदवान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि जी नक़ल कंदा हुआ। मुफ्ती साहब हदीस पाक जे हिन हिसे कसरत सां सजदा कंदा करियो जे हवाले सां फरमाइनि था, अहिड़ी तरह जो नफ़िल घणा पढ़ो ऐं तिलावत क़ुरान करीम कसरत सां करियो, सजदा शुक्र वधीक करियो। हिन हदीस पाक जे हिसे उन जे बदिले तुंहिंजी हिकु ख़ता मुआफ़ फरमाए छॾींदो जे हवाले सां फरमाइनि था। हिन मां मालूम थियो त सजदो गुनाहनि जो कफ़ारो आहे, पर गुनाहनि मां मुराद हुकूकुल्लाह जा सगीरा गुनाह आहिनि। हुकूकुल इबाद यानी ॿाननि जा हक़ अदा करण सां ऐं कबीरा गुनाह तौबा सां मुआफ़ थींदा आहिनि। अल्लाह तबारक